नाज़रीन, पीपी सिंध के सदर निसार अहमद खोड़ो कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सॼी सिंध में लोकल बॉडीज़ के पीपी की भारी अक्सरियत में कामयाबी 1600 यूनियन काउंसिल ठाहिण, नौजवान मज़दूर ऐं खदड़न फ़क़ीरन के सीटूं ॾियण तोड़े पार्टी की मुशावरत से लोकल बॉडीज़ के नालन के फाइनल थियण बाबत ॻाल्हि ॿोल कई है। अपडेट करे रहियो है कराची में SS न्यूज़ के रिपोर्टर शाहिद कोराई। जी शाहिद, निसार अहमद खोड़े की प्रेस कॉन्फ्रेंस जा तफ़सील ॿुधायो। जी बिल्कुल, मां के ॿुधाईंदो हलां त पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध के सदर निसार अहमद खोड़ो कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे जेको है मुख़्तलिफ़ जेके टाउन्स आहिनि चेयरमैन वाइस चेयरमैन थोड़े मेयर जेके आहिनि उन्हनि जा नाला जेके आहिनि सो फाइनल करे छॾिया आहिनि। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां कराची जे मेयर जे लाइ मुर्तदा वाब सिद्दीकी जेको आहे सो नालो फाइनल कयो आहे, जॾहिं त डिप्टी मेयर जेको आहे उहो सलमान अब्दुल्ला मुराद हूंदो। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो कराची जे मुख़्तलिफ़ टाउन्स में जेके आहिनि सो उन्हनि जा बि नाला जेके आहिनि सो फाइनल करे छॾिया आहिनि, जंहिंमें लियारी आहे, लियारी टाउन आहे जंहिंजो चेयरमैन जेको आहे नासिर करीम बलोच, जॾहिं त वाइस चेयरमैन मोहम्मद इकबाल हिंगोरो, जॾहिं त कोरंगी टाउन में जेको आहे सो चेयरमैन नईम शेख, वाइस चेयरमैन ज़रैन अवान, जॾहिं त सफ़ूरा टाउन जे लाइ जेको आहे सो कलीमुल्ला राशिद ख़ासकली के चेयरमैन, जॾहिं त वाइस चेयरमैन अब्दुल हक बलोच जेके आहिनि सो हूंदा। जॾहिं त चनेसर टाउन में जेको आहे सो चेयरमैन फरहान गनी, जॾहिं त वाइस चेयरमैन मोहम्मद शहज़ाद जेको आहे सो हूंदा। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो सोराबकोट टाउन जे लाइ लाला अब्दुल रहीम, वाइस चेयरमैन इमरान बिरोही, माड़ीपुर टाउन लाइ चेयरमैन जेको आहे हुमायो ख़ान, वाइस चेयरमैन आसिफ कोसर, जॾहिं त मीरपुर टाउन लाइ जेको आहे सो चेयरमैन अली अकबर ऐं वाइस चेयरमैन शौकत बलोच। बल्दिया टाउन जो लाइ जेको चेयरमैन आहे उहो अब्दुल करीम आसकानी, वाइस चेयरमैन जेको आहे अजब ख़ान सवाती आहे। उन सां गॾोगॾु मंगोपनी टाउन आहे जंहिंमें चेयरमैन हाजी नवाज़ बिरोही, जॾहिं त वाइस चेयरमैन मोहम्मद आरिफ, जॾहिं त औरंगी टाउन आहे उन जे चेयरमैन लाइ जमील ज़िया, वाइस चेयरमैन लाइ आफ़ान सगीर सिद्दीकी, जॾहिं त मलीर टाउन आहे, मलीर टाउन जे लाइ जेको आहे सो चेयरमैन जान मोहम्मद बलोच, वाइस चेयरमैन मुज़म्मिल शाह, जॾहिं त इब्राहिम हैदरी टाउन कमेटी लाइ जेको आहे सो चेयरमैन नज़ीर भुट्टो, जॾहिं त वाइस चेयरमैन आहे रफ़ीक जट, ऐं गडाप टाउन लाइ जेको आहे तारिक अज़ीज़ बलोच, ऐं वाइस चेयरमैन जेको आहे उहो जाम मोहम्मद जोगियो। इन सां गॾु जेके आहिनि सिंध जे ॿिनि डिवीज़ननि में बि जेके आहिनि सो जेके टाउन्स आहिनि उन्हनि जो जेको आहे सो नालनि जो ऐलान पिणु जेको आहे सो कयो वियो आहे। जी।